ओम साईं राम। हीअ सची घटना 1915 में बाबा जे टाइम में थी आहे। हीअ रामचंद आत्माराम तरखड़ 1929 जे साइलीला मैगज़िन में ॾिनी आहे। 1915 में रामचंद तरखड़ शिरडी में दर्शन लाइ विया। उते हिन सां गॾु हिकिड़ो हुन दोस्त बि हो जेको हिकिड़े कपिड़े जे पेडी में मैनेजर हो करे। हू ॿई बाबा जो दर्शन वठनि पिया। उते हिकिड़ो माण्हू आयो जंहिंखे ॾिसी करे हिन जो दोस्त छिरकी वियो। उहो माण्हू हिन जे कपिड़े जे पेडी में ई असिस्टेंट अकाउंटेंट हो ऐं उतां 2-2.5 लख उन टाइम जा खणी करे उन कॉटन में सटो कयो हो ऐं उन में उन सॼो पैसा विञाए छॾिया। उहे पैसा हिन फर्म जे लॉकर मां कढी करे मालिक जा पैसा खणी करे उन सटे में लॻाया हुआ जेके हिन जा न हुआ ऐं उतां हू सॼो इहो सभु ग़लति कमु करे करे भॼी आयो करे ऐं हुन जे मथां पुलिस जो वारंट बि हो करे। जीअं ई एतिरो सोचे पियो तॾहिं बाबा पंहिंजे प्रवचन में चवनि था कि असांजे द्वारका माई में सुठा, लुचा, शरीफ़, बदमाश सभिनी क़िस्मनि जा माण्हू ईंदा आहिनि ऐं मूंखे सभिनी ते दया करणी आहे ऐं सभिनी खे वाजिबु रस्तो ॾेखारिणो आहे। हाणे हिन जो जेको दोस्त आहे उहो धर्म सर्कल में पइजी थो वञे कि मां वञी हाणे उथी करे पुलिस में कंप्लेंट कयां कि न छा कयां करे। हिते बाबा जे दरबार में वेठो आहे, बाबा खे हू माण्हू वञी करे प्रणाम बि करे थो ऐं हिन खे जॾहिं ॾिसे थो हिन खे बि अची प्रणाम करे थो। त हीअ हाणे ॾाढो कंफ्यूजन में आहे कि मां हाणे वञी करे ॿाहिरि वञी करे शिरडी जे पुलिस स्टेशन ते वञी कंप्लेंट कयां। ही माण्हू ऐं हुन ते इनाम बि रखियलु हो, पर हिन जी माइंड चए पई उथ वञ, हिन जी बॉडी हुनखे साथ न पई ॾे करे। हीउ हुते चुपचाप वेठो रहियो। हिन विच में बाबा काका साहिब दीक्षित खे कोठियो ऐं हिन माण्हू खे बि कोठियईं ऐं काका साहिब दीक्षित खे चयईं हिन माण्हूअ खे जेको असिस्टेंट अकाउंटेंट हो हुनखे वठी वञीसि ऐं हुनखे मानी वञी खाराईसि करे। त काका साहिब दीक्षित हुनखे वठी थो वञे। हीउ जेको तरखड़ जो दोस्त हो जेको मैनेजर हो फर्म में, उहो अधु मन सां उथी करे वञे थो। चए थो हाणे मुंहिंजी हिमत नथी थिए, पर हुनखे थोरो डपु थो लॻे कि भई अगरि मां पंहिंजे मालिक खे मुंहिंजी ख़बर पवंदी, उहो जाम गुस्से वारो आहे, हुनखे ख़बर पवंदी कि साम्हूं मुंहिंजे उहो अकाउंटेंट आयो ऐं मां कुझु बि न कयो त इहो त मूंखे ॾाढो गुस्सो कंदो करे। पर हाणे हुनजी हिमत जवाबु ॾेई बीठी हुई करे। हिन विच में हर को पंहिंजे घर वञे थो ऐं काका साहिब दीक्षित उन अकाउंटेंट खे मानी खाराए करे वरी बाबा वटि वठी थो अचे। उते हाणे केर बि कोन हुई, पाण में 2 ॼणा हुआ। बाबा हुनखे कुझु सम्झाएसि थो ऐं चएसि थो तूं हाणे हितां निकिरी वञ, हिते तुंहिंजो रहणु वधीक वाजिबु न आहे करे। ईअं करे हू उतां हली थो वञे करे। हीउ जेको तरखड़ जो दोस्त हो हीउ बॉम्बे अचे थो 4 ॾींहंनि खां पोइ। हिनखे डपु जाम हो, पर हाणे हिनखे अंदरि विवेक खाए थो। चए थो मां पंहिंजे मालिक खे ॿुधायांसि थो भई हुते हो करे, पोइ भले जेको गुस्सो करे। नथो ॿुधायां त मुंहिंजे अंदरि में जेका इहे वढ था पवनि उहे ॾाढा तकलीफ़ था ॾियनि। पंहिंजे मालिक वटि वञेसि थो, उनखे हथ जोड़े करे चए थो भई मां शिरडी वियोसि बाबा जे दरबार में, उते मूंखे उहो अकाउंटेंट ॾिसणु आयो जेको असांजा पैसा खणी वियो आहे ऐं मां जाम पंहिंजे कोशिशि कई कि मां पुलिस स्टेशन ते वञा ऐं हिननि जी कंप्लेंट कयां, पर मूंखे हिमत न पई थिए कि बाबा जे दरबार मां उथी करे मां उते वञा। हिन करे मुंहिंजी ग़लती थी वई आहे, तूं मूंखे इहो माफ़ु करे छॾ करे। हुनखे लॻो जाम गुस्सो कंदो, पर उहो हिकदमि शांति सुभाउ में वेठो हो ऐं एॾे शांती सां हिन जी ॻाल्हि ॿुधई। चईंसि काई ॻाल्हि कोन्हे, तूं हुते बाबा जे दरबार में वेठे त बाबा जो हुकुम हुते हलंदो, हिन करे
तो जेको मूंखे ॿुधायो आहे उहो ठीकु आहे, तूं काई चिंता न कर। वाइड़ो थी करे उतां ॿाहिरि थो निकिरे, चए थो हीअ त वॾो पंहिंजे लाइ वॾो मिरेकल थी वियो। हेॾो गुस्से वारो मुंहिंजो जेको सेठ आहे, जेको हर कंहिं नंढी वॾी ॻाल्हि ते गुस्सो कंदो आहे, उहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि ते मूंखे कुझु न चयईं। बाबा जो धन्यवाद करे हू ॿाहिरि निकितो ऐं उनखां लॻभॻि महीने खां पोइ उहो जेको अकाउंटेंट हर कंहिं हंधि भटकी करे अची करे पंहिंजे मालिक वटि अचेसि थो, हुनजे घर वञेसि थो, हुनखे पेरे पए थो ऐं हुनखे सॼी ॻाल्हि ॿुधाए थो, भई मूंखां हीअ ग़लती थी वई आहे, मां सटो कयो कॉटन जो ऐं हुन में मां तुंहिंजा ई सभु पैसा लॉकर मां खयां ऐं सभु मां पैसा विञाए छॾिया। हाणे तोखे जेकी मूंखे सज़ा ॾियणी अथई न ॾेई करे। हुनजे जेको मालिक जे मन में अची बाबा वेहे थो, हुनखे पुलिस स्टेशन वठी थो वञे ऐं हुनखे चएसि थो कि हीअ न हीअ पंहिंजो गुनाह क़बूल कयो आहे, तव्हां हिनखे जेका सज़ा आहे उहा ॾियो, पर सज़ा हिनखे थोरी घटि ॾियो, छाकाणि त पाण पंहिंजो गुनाह क़बूल कयो आहे। हुनखे घटि सज़ा ॾियारे करे सज़ा पूरी थियण खां पोइ वरी पंहिंजो पाण वटि नौकरी में रखे थो ऐं ज़िंदगीअ भर उहो अकाउंटेंट हुन सेठ वटि नौकरी करे थो। उहो अकाउंटेंट पोइ अची मूंखे ॿुधाए थो हिन मैनेजर खे कि जॾहिं तव्हां सभु हली आया, मैं काका साहिब दीक्षित ऐं मूंखे बाबा वटि वठी हलियो, तॾहिं बाबा मूंखे चयो, ॾिस जेका तूं ग़लती कई आहे न उनजी सज़ा भोगणु खपे करे। ग़लती इंसान खां ई थींदी आहे, पर अगरि न भोगींदे न हितां खां हुते पियो भटकंदे ऐं इन में कुझु बि तोखे रसणो न आहे। हिकु दफ़ो ग़लती क़बूल कई, मालिक वटि वञी करे जेका सज़ा मिले उहो भोग, छुटी वञ हिन मां, हिन मां जान निकिरी वेंदे करे ऐं तूं वरी पंहिंजी नई ज़िंदगी सुठे नमूने शुरू करे सघंदे। त इहो मूंखे बाबा हुते सेखारियो, इन करे मां वरी पंहिंजे सेठ वटि अची करे माफ़ी वरिती आहे। त बाबा पंहिंजनि अलॻि अलॻि तरीक़नि सां अलॻि अलॻि माण्हुनि खे उन्हनि खे अलॻि अलॻि नमूने ज्ञान ॾियनि था। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।